एक ताज़ी सर्वे मूजिब पाकिस्तान में अॼुकल्ह 60% माण्हू ॾींहं में 1 कलाक व्हाट्सएप इस्तेमाल कनि था। गुज़िरियल ॾींहुं जारी कयल गैलप एंड गिलानी सर्वे जे नतीजनि मूजिब औरतूं मर्दनि खां वधीक व्हाट्सएप इस्तेमाल कनि थियूं। सर्वे में सॼे मुल्क मां मर्दनि ऐं औरतुनि खां सवाल कयो वियो त गुज़िरियल ॾींहं जे हवाले सां सोचींदे ॿुधायो त ॾींहं जो केतिरो हिसो अव्हां व्हाट्सएप इस्तेमाल कंदे गुज़ारियो। इन सवाल जे जवाब में 40% माण्हुनि मूजिब हुननि व्हाट्सएप इस्तेमाल ई न कयो, जॾहिं त 29% 1 कलाक ऐं ॿियनि 29% माण्हुनि 2 कलाक इस्तेमाल करण जी हामी भरी। 3% माण्हुनि 3 कलाक ऐं 3% 4 कलाक व्हाट्सएप इस्तेमाल कंदे ॾींहुं गुज़ारियो। सर्वे मूजिब 5% माण्हुनि 5 कलाक जॾहिं त 11% माण्हुनि 6 कलाक व्हाट्सएप इस्तेमाल बाबति जवाबु ॾिनो। सर्वे मूजिब मर्द रोज़ानो 3 कलाक व्हाट्सएप इस्तेमाल कनि था, जॾहिं त औरतूं संदन भेट में 5 कलाक रोज़ानो व्हाट्सएप इस्तेमाल कनि थियूं। उमिरि में वाधारे सां गॾोगॾु व्हाट्सएप जे इस्तेमाल में घटिताई ईंदी ॾिठी वई। जीअं 18 खां 23 सालनि जी उमिरि जा नौजवान 7 कलाक जॾहिं त 24 खां 30 सालनि जा माण्हू रोज़ानो 3 कलाक व्हाट्सएप हलाइनि था। अहिड़ी रीति 31 खां 40 सालनि जी उमिरि वारा 4 कलाक ऐं 50 सालनि वारा रोज़ानो 2 कलाक व्हाट्सएप हलाइनि था। इहा सर्वे पाकिस्तान जे चइनी सूबनि में कई वई आहे, जिन में 1051 मर्दनि ऐं औरतुनि खे शामिल कयो वियो हो।